लिखे तो त शेख साहब जेको माण्हू काविड़जी वञे ग़लति बि हुजे वरी उनखे कीअं परचाइजे। हाय हाय जवान जी औलाद तुंहिंजे मादे खे दम अॻिते ॾिसंदे ग़म न ॾिसैं त मुंहिंजे नाले खे लख लानत ॾेई छॾिजे। ॾिसो न इहा तव्हांजी वॾी ग़लती हूंदी आहे। छो जेको इंसान ग़लति बि हुजे वरी उनखे परचाइण जे लाइ तव्हां ई सोचियो त उन इंसान में ॿ ॻाल्हियूं थी सघनि थियूं। या त उहो इंसान वॾो नखरीलो हूंदो, नखरीलो माना नखरेबाज़ हूंदो, या त वरी उनजी अहिड़ी चमड़ी आहे जो तूं उनखे ॾिसी नथो सघे त मज़ो नथो अचे। ॿ ॻाल्हियूं ज़रूरु हूंदियूं। हा जवान जी औलाद हा भई हुजे या वीचारो कारड़ी चमड़ी वारो त भाएसि ई कोन आहे, ॾिसेसि ई कोन। दिलि त कारनि सां बि लॻी वेंदी आहे, कारनि सां कारा अलाह हयाती ॾेखारा रंग जा प्यारा। अलाह जो कसम कारो जेको हूंदो आहे न कारो उहो दिलि खे हे हे मां छा चवां बसि हिते ई ख़ामोश मल्हाए। कारनि इंसाननि में वफ़ा हूंदी अथव, भूरनि में वफ़ा न हूंदी आहे। छो त भूरा इंसान पाण खे वणाइण जे लाइ हज़ारनि इंसाननि जे आॾो पंहिंजा नखरा अंदाज़ रूप पेश कंदा आहिनि। कारे इंसान खे इहो ख़तरो हूंदो आहे त मां हिन सां नखरो कंदुमि, ॿियो त मां त शिकिल जो भलो न आहियां जो ॿियो मूंखे वरी पसंदि करे। बाबा मुंहिंजी ॻाल्हि जो छा सबबु आहे? सबबु इहो आहे त जेको इंसान ग़लति हुजे न त उनखे छॾे ॾिजे त उहो इंसान वरी कंहिं माउ जे लालच न करे। तूं उनखे परचाईंदे उहो इंसान वरी सुभाणे ते इन खां वधीक तोखे तकलीफ़ ॾींदो, वरी तूं उनखे ई परचाईंदे वरी तोखे इन खां वधीक तकलीफ़ ॾींदो। इन में तोखे छा मसइला पैदा थींदा? पंहिंजे घर जे भातियुनि सां चिड़चिड़ाप, औलाद हूंदई त औलाद खे बि नज़र न कंदे, घर जा मसइला प्रॉब्लम हूंदई त उहे बि हल न करे सघंदे। इहे इंसान तव्हांजा सुकून चैन तबाह करण वारा हूंदा आहिनि। जेके ग़लति बि हुजनि तव्हांजे ॾाढो ग़लति बि तस्लीम न कनि, ग़लतियूं बि तस्लीम न कनि, फिर बि तव्हां उन्हनि खे ई परचायो, पोइ इहे तव्हां उन्हनि खे हथ सां मोकिले ॾींदा आहियो। बाबा परचाइण जो न सोच, तूं उनखां अञा किनारो अख़्तियार कर त अलाह रब्बुल जलाल वल इकराम ग़लति बि उन इंसान खे कयो त परे बि उन इंसान खे ई कयो अथई। तूं उनखे छॾींदे त पादर बूथ में उनखे ज़रूरु लॻंदो। उहो इंसान वरी वापसि ईंदो आहे। हा ईंदो आहे। जेकॾहिं तूं उनजे कॾ वेंदे त उहो इंसान अञा चोटी ते चढ़ंदो, उहो अञा तुंहिंजा सुकून चैन सभु तबाह कंदो। अहिड़ो करे छॾींदे जो पंहिंजे घर जे भातियुनि जा जनाज़ा बि खट ते पिया हूंदई न, उन्हनि ॾे बि एतिरो फोकस न हूंदी, उन ई इंसान ॾे घणो फोकस हूंदी। रब जी इज़त जो कसम ग़लति ॻाल्हि नथो कयां। जवान जी औलाद छॾे ॾियो इन्हनि खदड़नि खे। जेके ग़लति बि हुजनि वरी तव्हां उन्हनि खे ग़लती तस्लीम न कराइण ॾियो, वरी उन्हनि ते ई तव्हां वञी झुको। कहिड़ी तव्हांजे माशरे में ग़ैरत आई आहे? ग़ैरत आई आहे? तव्हां अॻिले खे सबक़ु ॾियो। सबक़ु इहो त बाबा तूं ग़लति आहे, ग़लति इंसान सां मां अॻिते न हली सघंदुमि, त उहो इंसान वरी कंहिं माउ जे लाल सां न कंदो। तव्हां जेकॾहिं उनखे चोटी ते चाढ़ींदो न त पोइ उहो इंसान हर बार तोखे इन ई अज़ियत में मारींदो ईंदो। छो त उहा पंहिंजी कमज़ोरी तूं उनखे ॾेई थो छॾे न। तव्हां अहिड़ो पाण खे कयो जो अॻिले खां बग़ैर रही सघो। अहिड़ो न कयो जो अॻिले जी ग़लती बि हुजनि, हरकती बि हुजनि, हराम पायूं बि हुजनि, पोइ उन ॾे क़दमनि ते तव्हां किरिया पिया हुजो। पोइ उन्हनि जी आॾो तव्हांजी कुते जे मिसाल ज़िंदगी हूंदी आहे, कुते जे मिसाल। रब जो कसम मां ग़लति ॻाल्हि नथो कयां। अमल कयो जवान जी औलाद, अमल कयो। हेॾा वॾा आहियो, मुशू त केॾी वॾी थी मूंखां, हे ॻाल्हाए त तूं वरी चई त मां परचायसि कीअं? पकड़ त ॾियो मूंखे साम्हूं, पकड़ त ॾे।